इते मांखे आगाह कयूं त मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 12वीं वरसी जे मौक़े ते नवंदरो हाउस में तक़रीब मुनक़िद कई वई आहे। पीपी ज़िले लाड़काणे पारां मुनक़िद वरसी तक़रीब में बेगम नुसरत भुट्टो जे रूह खे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी कराई वई आहे। तक़रीब में पीपी अॻवान ख़ुर्शीद मजोणे जो एजाज़ लग़ारी समेत ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई आहे। हिकु भेरो ॿीहर मांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 12वीं वरसी जे मौक़े ते नवंदरो हाउस में तक़रीब मुनक़िद कई वई आहे। पीपी ज़िले लाड़काणे पारां मुनक़िद वरसी तक़रीब में बेगम नुसरत भुट्टो जे रूह खे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी कराई वई आहे, जॾहिं त तक़रीब में पीपी अॻवान ख़ुर्शीद मजोणे जो एजाज़ लग़ारी समेत ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई आहे। अहम ख़बर आहे, मांखे अपडेट कयूं पिया। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 12वीं वरसी नवंदरो हाउस में तक़रीब मुनक़िद कई वई आहे। पीपी ज़िले लाड़काणे पारां मुनक़िद वरसी तक़रीब में बेगम नुसरत भुट्टो जे रूह खे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी कराई वई आहे। तक़रीब में पीपी अॻवान ख़ुर्शीद मजोणे जो एजाज़ लग़ारी समेत ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई आहे। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 12वीं वरसी नवंदरो हाउस में तक़रीब मुनक़िद कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नवंदरो मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ जरखुर खां। जी मुमताज़, इन हवाले सां अपडेट कजो। जी, एशिया जी अज़ीम अॻवान क़ाइद जमहूरियत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे शरीक हयात मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी अॼु 12वीं वरसी भुट्टो हाउस नवंदरो में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले लाड़काणे पारां क़ुरान ख़्वानी समेत ॿी तक़रीब जारी हुई। भुट्टो हाउस नवंदरो में मुनक़िद तक़रीब में पीपी जे आला कारकुन वॾे तइदाद में शामिल हुया, जिन मादरे जमहूरियत खे ऐं उनजी शख़्सियत खे भेटा पेश कई। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुमताज़ अपडेट करण लाइ।